रोज़े लाइ उथारण वारा। अरबीअ में रोज़े लाइ उथारण वारे खे मीसा हराती चवंदा आहिनि। रोज़े लाइ जॻाइण वारा रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हयात मुबारक में बि ईंदा हुआ। सन 2 हिजरी में रोज़ा फ़र्ज़ थियण बैदि उहा ज़रूरत महसूसु कई वई त अहले मदीना खे रोज़े लाइ उथारण लाइ कहिड़ो तरीक़ो अख़्तियार कयो वञे। त हिकु सहाबी सैयदना बिलाल बिन रबा रज़ी उहा ज़िमेदारी खईं। उन रोज़े लाइ उथारण लाइ मदीने जे घिटियुनि में फजर जे वक़्तु वॾे आवाज़ सां सॾु करे माण्हुनि खे उथारण लॻा। सैयद बिलाल बिन रबा रज़ी जी उहा सुनत मदीनतुल मुनवरा में रिवाज तौर ज़ोर थींदी वई ऐं वक़्तु गुज़रण सां गॾु ॿिया माण्हू बि उहा ख़िदमत अंजाम ॾियणु लॻा। उन ख़िदमत करण में पोइ ॿार बि शौक़ सां शामिलु थियणु लॻा ऐं ईअं उहो रवाज हिकु सुठी रिवाज बणिजी वियो। मदीनतुल मुनवरा खां पोइ अरब जे ॿियनि शहरनि में बि रोज़े लाइ उथारण जी रिवायत पइजणु लॻी ऐं ईअं उहो रवाज पूरी इस्लामी दुनिया में पखिड़िजी वियो। पहिरें माण्हू फ़ी फ़र्ज़ फ़ी सबीलुल्लाह अंजाम ॾींदा हुआ। पोइ उन्हनि जी ख़िदमत जे सिले में आख़िरी रोज़े ते उन्हनि खे इनाम या ईदी ॾियण जो रवाजु पियो। उन खां अलावा हाणे मस्जिदुनि मां ऐलान करे ॿुधायो वञे थो त रोज़े जो वक़्तु थी वियो आहे। किन इलाइक़नि में दुहिल वॼाए या स्पीकर जे ज़रिए बि माण्हुनि खे रोज़े लाइ उथारियो वञे थो।